अस्सलाम वालेकुम। तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी जेके बि फेसबुक पेज ते आहियो ऐं यूट्यूब चैनल ऐं टिकटॉक ते तव्हां सभिनी दोस्तनि खे दिलि जी गहराना भलीकार चऊं था। सो दोस्तो इहो मुहर्रम महीनो हली रहियो आहे, शहीदनि जा ॾींहं आहिनि। हिन ॾींहंनि में अगरि वांदि काई मिलेव त क़ब्रस्तान जो चकर लॻाईंदा कयो ऐं पंहिंजे उन्हनि ग़रीबनि खे वॾनि खे कुल बख़्शियो, क़ुर बख़्शिरायो। सो दोस्तो हज़रत अली अलैहिस्सलाम जेको तो वेठा हुया, सो ईसाई ऐं यहूदी हज़रत अली वटि आया जीअं असांखे तव्हां मां कुझु सुवाल पुछणा आहिनि उन जे बारे में, जीअं हिन दुनिया खे ख़लकियो आहे, जेको तव्हांजो ख़ालिक़ आहे, मालिक आहे, अलाह जे बारे में तव्हांखां सुवाल पुछा करणा आहिनि। ऐं हज़रत अली वटि त इनकार हुयो ई कोन। हुनजो ठीकु आहे, पुछा कयो जेके तव्हांजा सुवाल आहिनि। पोइ उन्हनि सुवाल पुछा करणु शुरू कया। अली फौरन जवाबु ॾींदो रहियो। जीअं त पहिरियों असांजो सुवालु इहो ई आहे, उहा कहिड़ी शइ आहे जंहिंखे अलाह ताला पैदा नाहे कयो। अली फौरन ई जवाबु ॾिनो कि उहो क़ुर शरीफ़ आहे, जंहिंखे अलाह ताला पैदा नाहे कयो, उहो हुनजो पंहिंजो ज़ाती इल्मु आहे। वरी हुन सुवालु कयो, उहा कहिड़ी शइ आहे जंहिंजी अलाह खे ख़बर कान्हे का। हज़रत अली फौरन हुते जवाबु ॾिनो त अलाह खे इहा ख़बर कान्हे का त उनजो को पुटु आहे, छो जो ईसाई चवंदा आहिनि त हज़रत ईसा अलैहिस्सलाम अलाह जो पुटु आहे। तो अलाह ताला जेको तो अलाह ताला खे इहा ख़बर कान्हे का त उनखे को पुटु आहे। वरी हुननि सुवालु पुछा कयो त उहा कहिड़ी शइ आहे जेका अलाह वटि कान्हे का। उते फौरन जेको तो हज़रत अली जवाबु ॾिनो जो ज़ुल्म अलाह वटि कोन्हे को। वरी जेको त हुननि सुवालु पुछा कयो त या अली इहो ॿुधाए उहो कहिड़ो शख़्स आहे जंहिंजो कबीलो न ख़ानदान आहे। हज़रत अली ते फौरन जवाबु ॾिनो त आदम अलैहिस्सलाम, उनजो न कबीलो आहे न ख़ानदान आहे। वरी हुननि सुवालु पुछा कयो उहा कहिड़ी शइ आहे जेका पूरी जी पूरी अखि आहे। हज़रत अली फौरन जवाबु ॾिनो त उहो सिज आहे जेका पूरी जी पूरी अखि आहे। वरी हुननि सुवालु कयो त उहा कहिड़ी शइ आहे जेका पूरी जी पूरी मोह आहे। हज़रत अली फौरन उते ई जवाबु ॾिनो त उहा बाहि आहे जेका पूरी जी पूरी मोह आहे, जेका बि शइ वेंदी आहे उनखे खाई वेंदी आहे। वरी हुननि सुवालु पुछा कयो त उहा कहिड़ी शइ आहे जेका तो पर ई पर आहे, पूरी पर ई पर आहे, कि उहा हवा आहे जेका उॾंदी रहंदी आहे। वरी हुननि पुछा कयो त उहा कहिड़ी शइ आहे जेका पूरी जी पूरी जेका हलंदी रहंदी आहे। हज़रत अली फौरन जवाबु ॾिनो त उहो पाणी आहे जेको हलंदो ई रहंदो आहे, बीहंदो न आहे। वरी हुननि सुवालु पुछा कयो त उहो कहिड़ो वणु आहे जंहिंजे छांव में इंसानु 100 साल ताणी पियो हलंदो त बि उनजी छांव ख़तमु न आहे थींदी। हज़रत अली जेको त फौरन जवाबु ॾिनो त उहो जन्नत में आहे शिजरे तौबा, जंहिंजी पूरी जन्नत में हुनजी छांव हूंदी। वणु हिकिड़ो हूंदो पर पूरी जन्नत में हुनजी छांव हूंदी। सो हिते जेको त हुननि यहूदियुनि ईसाइनि चयो त हिकु वणु ऐं पूरी जन्नत त हिन दुनिया जहिड़ियूं त कई दुनियाऊं हुन में अंदरि हूंदियूं, उन सॼी जन्नत में हुन हिकिड़े वण जी छांव हूंदी। कि हा बिल्कुलु हुन में छांव हूंदी। कि हुनजो को हिन दुनिया में को मिसाल या बिल्कुलु आहे मिसाल कि कहिड़ो आहे कि सिज जॾहिं बि उभरंदो आहे त पूरी काइनात ते हुनजी रोशनी हूंदी आहे, घर में हुनजी रोशनी वेंदी आहे जॾहिं बि सिज उभरंदो आहे त। वरी हुननि हिकु सुवालु कयो, भला उहे कहिड़ा इंसान हूंदा जेके खाईंदा बि पीअंदा बि पर जेको त पलीती न कंदा, यानी कि हिमाम वग़ैरह न कंदा। हज़रत अली जेको त फौरन जवाबु ॾिनो उहे जन्नत में उहे इंसान हूंदा जेके अलाह जूं नेमतूं खाईंदा बि पीअंदा बि पर पलीती न कंदा। कि उनजो को हिन दुनिया में को मिसाल आहे। हज़रत अली फरमायो त बिल्कुलु आहे। उहो नंढो ॿार आहे जेको 9 महीना माउ जे पेट में हूंदो आहे, उहो खाईंदो बि आहे पीअंदो बि आहे पर उहो पलीती नाहे कंदो। वरी हुननि चयो त असांजो अञा सुवालु हिकु आहे, जी ॿुधाए जी इहो ॿुधायो त कुझु जेके त शयूं आहिनि हिन दुनिया में जन खाधो बि पीतो बि पर के माउ जे पेटों जनमु न वरितऊं। हज़रत अली फौरन जवाबु ॾिनो त आदम अलैहिस्सलाम, बीबी हवा, आसाए मूसा, सालेह जी उठणी ऐं इस्माइल जी जॻह ते जेको दुंबु आयो, इन्हनि जी माउ कोन हुई, न इन्हनि कंहिं माउ मूंखे जनमु वरितो हुयो। इन्हनि खाधो बि पीतो बि। हुनजो बाक़ी आख़िरी सुवालु असांजो आहे। हज़रत अली फरमायो ॿुधायो, चयो त आसमान जा ताला छा आहिनि ऐं उन जूं चाबियूं कहिड़ियूं आहिनि। हज़रत अली जेको त फौरन जवाबु ॾिनो उते
कि आसमान जा ताला आहिनि शिरक, जेको बि शिरक करे थो यानी कि आसमान खे उहे ताला लॻी वेंदा आहिनि ऐं उन शिरक करण वारे जी दुआ आसमान खां मथे न आई वेंदी। जंहिं महिल उन जूं चाबियूं उन जूं चाबियूं न सोन जूं न चांदी जूं न लोह जूं आहिनि, उन जूं चाबियूं आहिनि ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। उन जी चाबी इहा ई आहे। तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी, अगरि वीडियो पसंदि अचे त लाइक ऐं शेयर कजो। जेके बि असांजे यूट्यूब चैनल फेसबुक पेज ॾिसो, तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी।